This program is sponsored by Supreme Universal Beyond Spaces Vivekanand Education Society Sadhguru Travels Dubai Think Travel Think Us सिर्फ सिंधी ॻाल्हाइण वारनि जे लाइ ही आहे ही सुनहरो मौक़ो। सतगुरु ट्रेवल्स दुबई सां मिली लॻाए था सघो पंहिंजे हुनर जो चौको। Vasudev Khyalani CNV Consultants CNV Engineering Private Limited We live in service. This program is co-sponsored by Jet King Training Right तो करियर ब्राइट, सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट, पी कंधारी प्रॉपर्टीज LLP, ए गिल्ड ऑफ प्रोफेशनल रियल्टर्स। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, गाने बजायूं, बोली बचायूं। अॼु ॿुधाईंदसि तव्हांखे पंहिंजे ॿोलीअ जे बारे में। जिए सिंधी बोली मिठड़ी जिए सिंधी बोली। ख़बर अथव त 1967 जे अप्रैल जे महीने में भारत देश जे संविधान में असांजी सिंधी मिठड़ी ॿोली यानी भाषा खे मिली हुई मान्यता। अप्रैल जे महीने उन तारीख़ ते सॼे भारत वर्ष में सिंधी मल्हाईंदा आहिनि सिंधी भाषा दिवस। जिए सिंधी बोली मिठड़ी जिए सिंधी बोली। निर्मल सिंधी माउॾीअ शल सिंधीअ में लोली। जिए सिंधी बोली मिठड़ी जिए सिंधी बोली। असांजी ॿोली सिंधी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली जंहिंमें आहिनि 52 अखर जे दुनिया जे कंहिं बि भाषा में कोन्हनि ऐं उहे कंहिं सां बि मुक़ाबिलो नथा करे सघनि। हीअ सिंधी लिपि आहे अरबी कीअं थी। हीअ पंहिंजी लिपि आहे धारी कीअं थी। अरबीअ में अखर सिर्फ़ 28 आहिनि पोइ 52 अखरी। हीअ अरबी कीअं थी। सिंधु दर्शन जे सभिनी व्यूअर्स खे 10 अप्रैल 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 सिंधी भाषा ॾींहं जूं लख लख वाधायूं। लख लख वाधायूं। लख लख वाधायूं। करोड़ करोड़ वाधायूं। बेशुमार वाधायूं।